फिनाल शहदादपुर के गोठ गुलाम हुसैन और मिठू खान समेत 10 गोठ पानी के घेरे में आहिनि। किथे गोल जेतिरो त वरी किथे चेल जेतिरो पानी बीठल आहे। रिपोर्ट करे रहियो आहे शाद मंगी। नाज़रीन, असीं हिन वक़्तु तालुक़े शहदादपुर जे इलाइक़े गोठ गुलाम हुसैन दल गोठ मिठो उनड़ समेत 10 गोठनि वटि मौजूद आहियूं ऐं हीअ गोठाणा सख़्तु परेशान आहिनि। अचो त हिन गोठाणनि खां पुछूं त संदन छा चवनि। बरसात जो पानी आहे पर हिते खंड हणी लोढ़े पानी के असां निर्माण कयो वियो। रोजगार वेठा आहियूं, पानी हलण जो को बि गस न आहे, न माल मट जो कुछ माल मरी वियो, कुछ बचो आहे, उहो तक़रीबन माना 8-10 गोठ पानी में आहिनि। को भी चारो हलण जो न आहे। पानी तक़रीबन किथे गोॾे ते आहे, किथे चेल खां मथे आहे। हुकूमत तरफ़ असांजे मथे हुकूमत पानी कढ रहे ॾे नुक़सान त इलाही थियो आहे। बासर माण्हुनि हिकु ई माण्हू जेको आहे हिते कटाणी करे असांजो जो 4-5 हज़ार एकड़ ज़मीन आहे ॿोड़ाई वई आहे हथ सां। ऐं असांजा जेके बच्चा आहिनि उन्हनि जा स्कूल जेके आहिनि से बंदि लॻा पिया आहिनि पाणीअ जी वजह सां। को घस नथो मिले। तमामु तकलीफ़ सां लॻनि था त पेर फाटी था पवनि, उन्हनि जा भरिजी था पवनि बीमारी जी वजह सां। स्कूल में पानी आहे, रस्ता बि डूबी विया आहिनि। मास्तर वीचारो किथां अचे था। पाणी आहे सॼो स्कूल में बि 2 महीना थिया आहिनि। 3 फुट खां वधीक आहे। 4-5-8 गोठ ॿुॾी विया आहिनि। मजीद उनड़, अयूब उनड़, हाजी गुलाम हुसैन दल, खुदा बश्क उनड़, अला बश्क जमाली, गुलाम कादर जमाली, टोटल यहाँ गोठ ॿुॾा पिया आहिनि। इन गोठनि मां पाणी कढाए रहवासियुनि जी परेशानी दूर कई वञे। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाद अली मंगी, KTN।